अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु हिते मलेशिया में ऐं सॼी दुनिया में जेको आहे चाइनीज़ न्यू ईयर पियो मल्हाइजे ऐं चाइनीज़ न्यू ईयर जेको आहे सो दुनिया में तक़रीबन 2 बिलियन माण्हू मल्हाइनि था। तमामु वॾो फेस्टिवल आहे, एतिरो ई वॾो बल्कि ईद जेका आहे सा बि चवनि था 1.8 बिलियन माण्हू मल्हाइनि था दुनिया में। ऐं हिते जेको आहे सो 2 बिलियन चाइनीज़ न्यू ईयर मल्हाइनि था ऐं तक़रीबन 2 बिलियन माण्हू जेके आहिनि से क्रिसमस मल्हाइनि था। सो आउं हिते कल्ह वियो हुउसि हिते जोंकर स्ट्रीट। सो हुते जेका असां डैश कैम में कुझु रिकॉर्डिंग जेके थियूं आहिनि सो सोचमि त अॼु चाइनीज़ न्यू ईयर आहे त तव्हांखे बि उहा वीडियो ॾेखारे छॾियां बैकग्राउंड में हलंदी पई ऐं पाण हिते कुझु ॻाल्हायूं था ऐं तव्हां ॾिसंदा बि हलो त केतिरी जेका असां डेकोरेशन्स कयूं अथनि। हाणे हीअ त हीरेन स्ट्रीट आहे, हिन में एतिरी डेकोरेशन कान्हे, पर अॻिते हली पाण जॾहिं जोंकर स्ट्रीट में हलंदासीं उते तव्हांखे इलाही जो जेके डेकोरेशन्स ॾिसण में ईंदियूं। अच्छा, हाणे इन जो जेको चाइनीज़ न्यू ईयर मल्हाइजे थो, इहो हिकिड़ो वॾो फेस्टिवल आहे चाइनीज़ कम्युनिटी जो, तमामु वॾो आहे। सभ खां पहिरीं जेको हिन जी जेका शुरूआत थिए थी उहा शुरूआत ईअं थींदी आहे जो चाइनीज़ कम्युनिटी छो जो वर्किंग कम्युनिटी आहे ऐं सॼी दुनिया में तमामु घणो कमकार जेको आहे कनि था, जॉब्स ते हेॾां होॾां, ऐं हू पंहिंजनि घणो करे पंहिंजनि ॻोठनि में, पंहिंजनि घरनि में या पंहिंजनि शहरनि में कमु कोन था कनि, बल्कि उहे स्प्रेड आहिनि, सॼी दुनिया में स्प्रेड आहिनि। इवन चाइना में बि जेके आहिनि से उहे परे परे रहनि था, त उहो पंहिंजे ॻोठनि में वापसि अची जेको मल्हाइनि। सो उहो चाइनीज़ न्यू ईयर जो टाइम आहे, हिन में तक़रीबन इहे जेके 2 बिलियन माण्हू आहिनि हिन मां 1.25 बिलियन खणी चइजे रफली, उहे मूव कनि था। हाणे जेके 2 ॾींहं चाइनीज़ न्यू ईयर खां अॻु में जा आहिनि हुन में उहे मूव करे ऐं अची पंहिंजे जेके घर आहिनि माइटनि जा घर उते ईंदा आहिनि ऐं पोइ उते इहो सेलिब्रेट कंदा आहिनि। त उते हिनखे जेको हिनखे चवंदा आहिनि न जेका राति हूंदी आहे चाइनीज़ न्यू ईयर खां पहिरीं, जीअं मसइलो अॼु आचर जो ॾींहुं आहे चाइनीज़ न्यू ईयर आहे, पर कल्ह जेका छंछर जी शाम हुई उन जी जेका मानी हूंदी आहे से सभु घर जा भाती गॾिजी खाईंदा आहिनि ऐं उनखे चवंदा आहिनि न रीयूनियन डिनर। सो इहो वॾो हिकिड़ो हूंदो आहे चाइनीज़ कल्चर में, रीयूनियन डिनर जो कॉन्सेप्ट। सभु जेके आहिनि माण्हू कमकार वारा वेंदा आहिनि घरनि में, पोइ पंहिंजे वॾनि माइटनि सां मिलंदा आहिनि ऐं उन्हनि सां गॾिजी जेको आहे सो मानी खाईंदा आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी रिस्पेक्ट कंदा आहिनि। ही आहे चाइनीज़ ही जेके जोंकर वॉक आहे, हाणे ही पाण गिणूं पिया जोंकर वॉक में, ही दरवाज़ो 2010 में ठाहियो हो न, हिते मुंहिंजी ऑफिस बि साम्हूं हूंदी हुई त इहो लॻायूं पिया, तव्हां बि हिते ॾिठमि पिए थी लॻायूं पिया 2010 में ई हिननि इहो दरवाज़ो ठाहियो, पर जोंकर स्ट्रीट त तमामु पुराणी आहे। ही जेका आहे सा पोर्चुगीज़ ने कब्ज़ो कयो हो 16वीं सदी में, त उन वक़्त खां ही ठाहिणु शुरू थी आहे। हिन में 17वीं सदी ही जायूं जेके आहिनि से सभु 17वीं सदी 18वीं सदी इन ज़माने जूं आहिनि। ही का बि हिननि में नई बिल्डिंग कान्हे, हिन करे ही हिस्टोरिकल एरिया आहे ऐं जे तरफ़ां अक़वाम मुतहिदा जी तरफ़ां जेको आहे सो ही हेरिटेज एरिया डिक्लेयर कयल आहे, ही ऐं पिनेंग जो जेको एरिया आहे। हाणे हिन में जेके ही डेकोरेशन्स आहिनि, तव्हां ॾिसो लैंट्रन्स आहिनि, चाइनीज़ लैंट्रन्स सां सजायल आहे ऐं इहो जेको आहे सो ट्रेडिशनली जेको चाइनीज़ न्यू ईयर मल्हाइजे थो, छो जो हिते चाइनीज़ कम्युनिटी जेका आहे हिन एरिया में तमामु घणी थी रहे जोंकर स्ट्रीट में, इन करे हिनखे जेको आहे सो घणो करे सजाईंदा आहिनि न्यू ईयर जे टाइम ते ऐं तमामु हिकिड़ो सुठी डेकोरेशन्स ऐं इहो कंदा आहिनि।
टूरिस्ट बि ईंदा आहिनि, जीअं हाणे ही ॾिसो लिखियल आहे सलामत दातांग के जोंकर वॉक। सलामत दातांग त वरी मले ॿोली में आहे, माना वेलकम पिया कनि हिते जोंकर वॉक में। जोंकर वॉक इन करे जो ही शाम जो वीकेंड ते हिनखे बंदि करे छॾींदा आहिनि, ट्रैफिक गाॾियूं कोन हलंदियूं आहिनि, त पोइ सिर्फ़ु वॉक करे सघिबी आहे। ऐं नालो हुनजो जोंकर स्ट्रीट आहे, ट्रेडिशनल नालो। बाक़ी हाणे जेको आहे नालो जेको मलेशियन हिनखे नालो चेंज कयो, उहो त नालो हिनजो जालान हांग जबत आहे, पर असुल नालो जेको आहे सो हिनजो जेको आहे सो जोंकर स्ट्रीट आहे। सो जेका चाइनीज़ न्यू ईयर आहे, असल में ही इनजी शुरूआति जेका आहे सा 400-500 साल क़ब्ल मसीह में थी हुई चाइना में। लेजेंड बि आहे हिनजो, त हिकिड़ो ईंदो हो मॉन्स्टर, हिकिड़ो ईंदो हो, उहो अची इन टाइम ते सियारे जी जेका विच गुज़री चुको हूंदो, उन टाइम ते ई अची ऐं जेको आहे सो माण्हुनि खे ॻोठाणनि खे खाई वेंदो हो। नियान चवंदा हुआ हुनखे। त उहो खाई वेंदो हो, त पोइ चवंदा हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू को हो उन टाइम ते उहो आयो, हाणे उनखे हाणे उहो एंजल हो या छा हो, उहो सम्झनि था त को एंजल वग़ैरह हो, उहो आयो ऐं उनखे जेको आहे सो अची मॉन्स्टर खे जेको आहे सो भॼाए कढियो। कीअं भॼाए कढियो, जो हुन वॾा वॾा आवाज़ कया, ड्रम्स हुआ, दौल हुआ, धमाका कया, पटाका छोड़िया। पटाका हुन वक़्त में गन पाउडर त कोन हो, पर मतिलबु आवाज़ जेको आहे सो वॾो आवाज़ करे हुनखे जेको आहे सो हिते भॼाए कढियो। सो उहो उन्हनि माण्हुनि जेको आहे सो उनखे इहा ॻाल्हि जेका आहे सा सिखी वरिती। ऐं जॾहिं ॿियो साल आयो त जेको माज़ी वांगुरु उहो नियान जे अचण जो जेको टाइम थियो मॉन्स्टर जो, राकास जो, त छा थियो, जो माण्हुनि पाण ई जेको आहे सो ॻाढ़ा कपिड़ा टंगिया ऐं ढोल धमामा इहे जेके आवाज़ इहे कया, त उन सां राकास जेको आहे सो नियान भॼी वियो। ऐं उन काफ़ी जेको सुख जो साह जेको आहे सो उन्हनि खे मिलियो माण्हुनि खे। त पोइ हर साल इहो हिकिड़ो ट्रेडिशन ठही वियो, जॾहिं बि इहो टाइम ईंदो हो राकास जे अचण जो, जेको राकास जेको रहंदो हो जबलनि में, या बिलीव कंदा आहिनि त समुंड जे तरे में रहंदो हो, उतां निकिरी ईंदो। सो उहो उनखे जेको आहे सो ॻाढ़े कपिड़े सां ऐं इहो ॻाढ़ी रंगनि सां ऐं इन सां उहो भॼी वेंदो, ऐं वॾा वॾा आवाज़ थींदा, त पोइ भॼी वेंदो, त उन सां जेको आहे सो इहो ट्रेडिशन थी वियो। त पोइ हर साल इहो कंदा। पोइ इहो आस्ते आस्ते इहो हिकिड़ी माना हुनजी हिकिड़ी सेलिब्रेशन जे तौर ते थी वियो, जो ऐं बाद में हली ही छा कंदा, जो ॻाढ़नि कपिड़नि ते जेको आहे सो ग्रीटिंग्स लिखी छॾंदा। जीअं हाणे हिते ही आहे हिनजी जियोग्राफर कैफे आहे, सो तव्हां ही हिकिड़ो आर्किटेक्ट आहे हुनजी आहे। सो इहो जीअं ही हिकिड़ो वॾो बैनर जेको लॻो पियो आहे, ही हैप्पी न्यू ईयर, हैप्पी लूनर न्यू ईयर लिखियो पियो आहे। त हू बि क़दीम ज़माने में बि ईअं जेके चाइनीज़ जेके आहिनि से वॾा वॾा जेके कपिड़ा ॻाढ़ा टंगे छॾींदा हुआ। ऐं पोइ जॾहिं गन पाउडर ईजाद थियो, त पोइ इहो तक़रीबन 1000 साल खां अॻु में, त पोइ इहो हिननि छा कयो, जो बांस जेको आहे उन में गन पाउडर भरे ऐं पोइ उनखे में जेको सो तीली ॾींदा, त पोइ फाटंदो, ठका थींदो, त पोइ वरी उहो फटाकनि जो जेको आहे सो रवाज़ उन टाइम खां इहो पइजी वियो। पोइ बाद में हली जेको आहे सो सन 1300-1400 जे क़रीब जेको आहे सो माण्हुनि हिनखे सेलिब्रेट कयो, जो मुबारकूं ॾियणु शुरू कयूं, ग्रीटिंग्स एक्सचेंज करणु शुरू कयूं। ऐं ही जेका कपिड़ा जेके आहिनि से इहे ॾींदा। पोइ उहो ग्रीटिंग कार्ड ईअं थींदो हो, जो पन जेके हूंदा, पननि ते जेको आहे सो गोल्डन अखरनि में जेको आहे सो ख़ुशी वारियूं जेके आहिनि से सेलिब्रेशन वारियूं ॻाल्हियूं लिखी, ऐं उहे पोइ हिक ॿिए जे घरनि जे अॻियां जेको आहे सो वञी उहो टंगे ईंदा हुआ। ऐं पोइ ॿिए ॾींहुं जेको आहे सो ख़ुशी में मिलंदा बि हुआ। पोइ बाद में ही हली हिनखे स्प्रिंग फेस्टिवल थी वियो, छो जो ही सियारे जी जेका आहे
सो हाणे पछाड़ी थी वेंदी आहे. ट्रेडिशनली जेको आहे सो उहो ईअं थी हलियो. पर हाणे ही जेको आहे सेलिब्रेशन जेका आहे सा बाद में हली अॼुकल्ह जेका आहे रीयूनियन ते अची वई. माना सॼी दुनिया में चाइनीज़ पंहिंजनि पंहिंजनि घरनि में वञी रीयूनियन कंदा आहिनि पंहिंजे माइटनि सां, पंहिंजे घरनि समय. ऐं पोइ हाणे ही फेस्टिवल तक़रीबन 15 ॾींहं जो फेस्टिवल थी वियो आहे. पोइ हर पहिरियों ॾींहुं आहे चाइनीज़ न्यू ईयर जो, पोइ ॿियो ॾींहुं आहे, पोइ टियों ॾींहुं आहे, ईअं 15 ॾींहं आहिनि हिन फेस्टिवल जा. पर इन फेस्टिवल जी जेको शुरूआति थिए थी इन खां इन जी जेका उन खां पहिरीं जूं जेके हिन जूं रस्मूं आहिनि चाइनीज़ कम्यूनिटी जूं, इहे तक़रीबन चाइनीज़ न्यू ईयर खां हफ़्तो पहिरीं खां इहो कमु शुरू थी वेंदो आहे. उहो आहे घर जी सफ़ाई. हाणे घर जी सफ़ाई जो माना मेजर सफ़ाई तक़रीबन सॼे घर खे उनजी हर शइ खे उनखे साफ़ कंदा आहिनि. ऐं पोइ चाइनीज़ न्यू ईयर जे हिकिड़ो ॾींहुं पहिरीं जेको आहे सो धोईंदा आहिनि, अङण धोईंदा. ऐं उनजो जेको ड्रेन हूंदो आहे बरसाती पाणी कढण जो या जेको गंदे पाणी कढण जो ड्रेन जी सफ़ाई जेका आहे सो हिकिड़ी हिननि जो लाज़मी जेको आहे जुज़ आहे. ऐं पाणी जो जेको आहे मतिलबु नेगेटिविटी जेका आहे सा ड्रेन आउट थी वञे. हिन को कंसेप्ट इहो आहे त नेगेटिविटी आहे जेका हिकिड़ी बदकिस्मतियूं आहिनि या जेके ख़राब जेके असरात आहिनि उहे बि जेके आहिनि से मतिलबु ड्रेन आउट थी वञनि हलिया. ऐं उन में का रुकावट न हुजे. सो ड्रेन जी क्लीनिंग सफ़ाई जेका असांजी वॾी अहमियत थी रखे. पंहिंजे अङनि खे धोईंदा हिकिड़ो ॾींहुं पहिरीं. ऐं पोइ उहो सॼो ॾींहुं जेको आहे जीअं कालो को सॼो ॾींहुं हिते मूं ॾिठो पियो जेके चाइनीज़ जेके आहिनि पंहिंजे घरनि जा जेके आहिनि से सफ़ाइनि खे लॻा पिया जो. ऐं इहे ॻाढ़ियूं बतियूं जेके आहिनि लैंट्रेंस आहिनि इहे लॻाइनि पिया. ऐं इहे सभु उन में लॻा पिया. पोइ जीअं शाम थींदी आहे उन शाम जो ई छा कंदा आहिनि जो पंहिंजो सभु जेके आहिनि से जा जेके कमकार ते वियल हूंदा आहिनि नौकरियुनि ते उहे सभु ईंदा आहिनि. त बार सभु गॾिजी जेका आहे सा रध पचा जेका आहे सा इहा उहा उन टाइम ते शाम जो करे. ऐं पोइ रीयूनियन डिनर जेका आहे सा उहो सभु जेके भाती गॾिजी वई उनखे खाईंदा आहिनि. ऐं उन खां पोइ जॾहिं राति जा 12 थींदा आहिनि त पोइ इहो हिन जो फटाकनि जो सिलसिलो शुरू थींदो. फटाका ई जेको सो उन ई करे जेको मॉन्स्टर हो रकास खे भॼायो कंहिं बुज़ुर्ग अची त उहो जेको रवायत पइजी वई. त उहा रवायत जेका आहे सा अञा ताईं हलंदी अचे. ऐं उनखे भॼाइण जे लाइ हिकिड़ो ट्रेडिशनली इहो ईअं कंदा आहिनि. अच्छा, इन में जेको आहे सो रिलीजियस एलिमेंट जेको कोन आहे ही कल्चरल हिकिड़ो ॾींहुं आहे. पर पोइ रिलीजन जेको आहे सो शामिलु थियो थो वञे कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे सो उन में अचो थो वञे. त ही सभु गॾिजी राति जो जॾहिं 12 थींदा आहिनि फटाकनि खां पोइ वरी ही थोरो पंहिंजे एंसेस्टर्स जी वर्शिप कंदा आहिनि. एंसेस्टर्स जी वर्शिप माना पंहिंजनि वॾनि माइटनि खे जेके ज़िंदा कोन्हनि ॾाॾा परॾाॾा या जेका उन खां अॻे जी जनरेशन आहिनि उनखे हिकिड़ी भेटा ॾींदा आहिनि. उन में जेको आहे सो टेबल सजाईंदा. उन ते जेको आहे सो उन्हनि जी यादगिरी में पूॼा थींदी आहे. पूॼा जी उहे त जॉयस्टिक हूंदी आहे अगरबत्तियूं जहिड़ियूं हूंदियूं आहिनि उहे खणी उन सां जेको आहे सो थोरो मेडिटेट कंसंट्रेट करे पंहिंजे माइटनि खे यादि कंदा. ऐं उन्हनि खे उहा भेटा ॾींदा. इहा हिननि जी जेका आहे सा वर्शिप थींदी आहे. हाणे हीउ जेको आहे सो अॻियां वरी हीर स्ट्रीट अचे पई ऐं जोंकर स्ट्रीट ख़तमु थी. हिनखे हिन में बि डेकोरेशन्स आहिनि पर एतिरियूं डेकोरेशन्स कोन्हनि जेतिरियूं जोंकर स्ट्रीट में हूंदियूं आहिनि. सो ही बि उहे पुराणियूं जेके डच स्टाइल बिल्डिंग्स आहिनि. जेको हिकिड़ो घर पोइ ॿियो पोइ टियों अॻियां दुकान. इहो डच टाइम में हूंदो त दुकान जेको आहे सो अॻियां हुजे बिज़नेस हुजे पोयां घर हुजे. हुन घर में रहंदा मथे घर हुजे. पोइ वरी औलाद हूंदो त उहो वरी हिकिड़ो ॿियो पोर्शन पोयां ठही वेंदो. पोइ उहे अञा ताईं इहे घर मौजूदु आहिनि. हिन में ई बिल्डिंग्स काफ़ी 17वीं सदी जूं बिल्डिंग्स आहिनि, 18वीं सदी जूं आहिनि. कुझु त उन खां बि पुराणे 16वीं सदी जी बिल्डिंग अञा मौजूदु आहे. सो
हाणे चाइनीज़ न्यू ईयर जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे त इहो राति काफ़ी जेको आहे फटाका ऐं उहो हला गुला हुई। सवेरे उथंदा आहिनि चाइनीज़ न्यू ईयर वारे ॾींहं ते सुबुह जो, ऐं पोइ कुझु वरी हिननि जा कल्चर्स में डम्पलिंग्स आहिनि उहे खाईंदा। ऐं ॿियो हिननि जो राइस केक थींदो आहे उहो चवनि था त ॾाढो हिननि जे लाइ इहो इम्पोर्टेंट आहे। जो उहो राइस केक जेको आहे सो मतिलबु उहो ठहंदो आहे, स्टीम कंदा आहिनि ग्लूटीनस राइस ऐं खंड खे मिक्स हुनखे उन केक ठाहींदा आहिनि। त उहो हूंदो आहे त उहो हिकिड़ो सिम्बॉलिकली इहो हूंदो आहे त ठही अॻु में वेंदो आहे, पर उनखे पोइ अॼोके ॾींहं ते खाइजे थो या उन खां पोइ बि खाइबो रहिबो आहे, उहो एक्सचेंज थींदो आहे। मतिलबु इहो त उहो हिकिड़ो गुड लक जी निशानी आहे त रिस्क जेको आहे सो प्रॉस्पेरिटी जेका आहे सा क़ाइमु रहंदी ऐं सॼो साल ख़ुशियुनि जो साल हूंदो। ॿियो हिन में लायन डांस ऐं ड्रैगन डांस जेको आहे सो बाद में हिन कल्चर में शामिल थी वई। उहा इन करे शामिल थी जो उन में बि वॾा दौल ऐं जेको ई आवाज़ थींदा आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि से इहे टाइगर शेप जेके आहिनि से पाईंदा आहिनि, मोंहुं पाईंदा आहिनि, पोइ उन में इहे डांसूं थींदियूं आहिनि। केॾी महिल इहो थींदी तव्हां जे रिकॉर्ड थी वई मूंखां तव्हांखे हिते पोस्ट करे ॾेखारींदुसि। घणो करे लायन डांस हिते ॾाढी पॉपुलर आहे ऐं माण्हू वरी 8 ॾींहं जेको आहे सो 8 ॾींहं मोकल कंदा आहिनि। पोइ हर को 9 ॾींहं, को 10 ॾींहं, को हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजी बिज़नेस वापारु खोले थो। पर जेके कोशिशि कंदा आहिनि त जीअं उहो बिज़नेस वापारु वग़ैरह खोलिजे त उन ॾींहं ते जेको आहे सो लायन डांस करे पोइ खोलिजे। उहो हिकिड़ो शगुन, सुठो शगुन जेको आहे सो सम्झो वेंदो आहे। सो ही जेका सेलिब्रेशन्स आहिनि इहे चाइनीज़ न्यू ईयर जूं हाणे हिते 15 ॾींहं हलंदियूं। 8 ॾींहं ताईं त मोकल थिए थी। चाइनीज़ त कंदा आहिनि, भई सरकारी मोकल त जेका 2 ॾींहं हूंदी आहे, हिते बि ईअं आहे, सिंगापुर में 2 ॾींहं आहे, इंडोनेशिया में शायदि हिकिड़ो ॾींहुं आहे, फिलिपीन में 2 ॾींहं आहे, चाइना में 2 ॾींहं आहे, ऐं ॿिया बि जेके कोरिया आहे या वियतनाम आहे हुते सभिनी हंधि ते 2-2 ॾींहं जी मोकल हूंदी आहे। ऐं ॿियूं जेके मुल्क आहिनि इहे बल्कि ही सॼी मुल्क में नॉर्थ अमेरिका में कैलिफोर्निया में मल्हाइजे थो, ऑस्ट्रेलिया में सिडनी में पर्थ में मल्हाइजे थो, मेलबर्न में मल्हाइजे थो। चाइनीज़ कम्युनिटी तमामु घणी वैंकूवर में कैनेडा में मल्हाइजे थो। ऑल ओवर द वर्ल्ड, सिर्फ़ु मिडल ईस्ट में हिकिड़ो कोन थो मल्हाइजे। ॿियो अफ्रीका जे नॉर्थर्न जेके एरियाज़ आहिनि उते कोन थो मल्हाइजे। इवन इंडिया में बि चाइनीज़ कम्युनिटी काफ़ी आहे, 1 लख खां वधीक चाइनीज़ आहिनि। उते बि इहा जेको आहे सो उन्हनि एरियाज़ में मल्हाइजे थो जिते जिते चाइनीज़ आहिनि। सो हाणे इहो हिन वीडियो खे पाण हिते ख़तमु था कयूं। तव्हां जंकर स्ट्रीट ॾिठी, एंड में तव्हांखे वरी हिकिड़ो चाइनीज़ न्यू ईयर जूं मुबारकूं ॾिजनि थियूं। ऐं जीअं चाइनीज़ में चवंदा आहिनि गोंगसी पाछा आहे, हैप्पी चाइनीज़ न्यू ईयर। हाणे नेक्स्ट कचहरी ताईं पोइ पाण गॾियूं।